अवा मुंहिंजो नालो हबीबुल्ला आहे। जीअं त असां पंहिंजे घर ॾे वियासीं, हे छोकिरा हिकिड़े पंहिंजे धंधे ते वेठा हुआ। वेहण खां पोइ हिते जेको आहे त सो हिकिड़े फायरिंग थी। फायरिंग थियण खां पोइ हिते जेको आहे त सो इहा ख़बर पई त जलबाणी आया, उहे जेको आहे सो हिन खे जेको आहे त सो फायर हणी विया। उन में जेको आहे सो ॿ माण्हू, ॿ टे भई मोटर साइकिलियूं हुयूं, ॿ माण्हू उन्हनि ते सुवार हुया। वधीक हे पंहिंजे अफ़रा तफ़रीअ में अची विया। वधीक छोकिरा ॿाकरा अचनि त जेको हाल अहिवाल थींदो त वरी ॿीहर असां तव्हांखे बयानु दुरुस्त कराईंदासीं। हिन वक़्तु उहो छोकिरो जेको आहे त सो डेड थी वियो आहे। सो हितड़ो खणी वियासीं तालका थाणे ते। थाणे खां पोइ हिते तालका अस्पताल रतोदेरो, उतड़ो रेफर कयो लाड़काणे उहो डेथ थी वियो। सो उनजो नालो आहे मोर पुटु आहे गुलाम रसूल जो। उमिरि अटकल 30 साल खनि थी वेंदसि। न असुली जेको आहे त सो हुननि परियां अॼु खां 2-3 साल अॻु असांजे ज़मीननि ते कब्ज़ा कया। परियां त हुननि असांखां मंथली घुरी, मंथली घुरण खां पोइ हिते असां हुनखां इनकार कयोसीं। इनकार करण खां पोइ हिते हुननि असांजे ज़मीननि ते कब्ज़ो करणु शुरू कयो, जेको हिन महिल ताईं हलंदो आयो। ऐं उनखां पोइ हिते हुननि असांजे मथां 3 महीना 17 ॾींहं लॻातार फायरिंग कई, पर उन में असांजो पुलिस साथ ॾिए पई, असांजो बचाव थियो। जंहिंमें असांजा माल मरी विया। कोई छोकिरा जेको आहे सो ज़हनी तवाज़न जे हिसाब सां मज़दूर थी पिया, ऐं असांजे छोकिरनि जी पढ़ाई तबाह थी चुकी आहे। ऐं हिन वक़्तु बि असां ॼण त पंहिंजे ॻोठ में बंदि आहियूं। असां रतेदरे शहर में अची वञी नथा सघूं, ऐं उनखां अलावा असांजा ॿचिड़ा पढ़ी नथा सघनि। हिन वक़्तु असांजा छोकिरा पढ़ंदा इस्लामिया स्कूल में, उहे उन्हनि जो हुननि अचे अघु ॾिना। अघु ॾियण खां पोइ हिते हुननि खे चवनि त तव्हां केरु आहियो? चई त असां गांघरा आहियूं। हुननि खे छॾे विया। हाणे उन्हनि खे जेको आहे त 8-9 महीना थिया आहिनि उहे स्कूल खां जेको आहे सो लातालक आहिनि, ऐं स्कूल में असां उते पढ़ाए ॿारनि खे तइलीम बि नथा असां ॾेई सघूं। हे असां जेको आहे त सो अर्ज़ु था कयूं अदी फरियाल खे, भाऊ बिलावल साहब खे, ऐं जेको आहे त सो SP साहब, DIG साहब ऐं IG सिंध खे त ख़ुदा जे वास्ते हिन ज़ुल्म मां असांजी जान आज़ादु कराई वञे। ऐं उनखां पोइ हिते असांजे लाइ ॼण त हिकिड़ो वॾो मसइलो आहे। जेको असांजो हलंदड़ो मदरसो हुयो, उन मदरसे जे मथां फायरिंग कयूं, जंहिंमें जेको आहे त अञा ताईं मस्जिद खे गोलियूं लॻियल आहिनि। उहो बि जेको आहे त असां वटि उहो मदरसो बंदि थी वियो। असांजूं ज़मीन हिन महिल ताईं गैराबाद पयूं आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त जेको आहे त असांखे मंथली न मिली, हाणे त कम ई ॿिया थी विया। जी असांखे पुलिस जेको आहे त मदद कंदी हुई, ऐं उनखां पोइ हिते वरी जेको आहे सो मसइलो ढरो थी वियो त पुलिस हली वई। असां बि जेको आहे उन पुलिस ते जेको आहे वधीक जेको आहे उनखे बाउंड न करायोसीं, ऐं उनखां पोइ हिते जेको आहे त इहो किसो हलियो, जंहिंजे करे इहो वाक़ियो थी वियो आहे। ऐं हिन वक़्तु असां सां पुलिस जो हाणे अॻिते ॾिसूं छा थो हले। न त पुलिस त हिते बीहंदी हुई त बचाव हुयो, ऐं अॻ में बि पुलिस असांजी मदद कई आहे। ऐं उनखां पोइ हिते जेको आहे सो सूरत हाल बि ॾिसी वियो आहे, ऐं उनखां पोइ हिते असांखे तस्दीक बि ॾिए थो त अलाह कंदो भलाई थींदी।